शहीद बेनज़ीराबाद ज़िले जो करोड़ रुपयनि जी प्लांट ते तहमीर थियल कोसगर कब्ज़ा माफ़िया जे वटि चढ़ी वियो। शहीद बेनज़ीराबाद ज़िले जो करोड़ रुपयनि जी प्लांट ते तहमीर थियल क़दीमी कोसगर कब्ज़ा माफ़िया जे वटि चढ़ी वियो। कोसगर बंदि हुजण करे मक़ामी गोश्त फ़रोशन पारां घरनि वेझो तनवी इलाक़ा में सेहतमंद जानवरनि सां गॾु बीमार जानवरनि जो ज़िबिया महमूल बणियल आहे। वेटनरी अमली पारां कासाइनि ते मंथली मुक़ररु कई वई आहे। बीमारनि जानवरनि जो गोश्त वापराइण करे शहरी मोतमार बीमारियुनि में मुब्तला थियण लॻा आहिनि। तहलका म्यूनिसिपल अमली ऐं ज़िला इंतज़ामिया पारां ख़ामोशी सां तमीरात कराई वई आहे। जो ही वॾे में वॾो स्लॉटर हाउस आहे जेको करोड़े रुपयनि जे लागत सां तमीर थियो ऐं काफ़ी सालनि खां जेको आहे सो इनखे निशानो बणाए ऐं हीअ जेको आहे सो हिते मुख़्तलिफ़ माण्हू विहारिया विया आहिनि ऐं स्लॉटर हाउस बंदि आहे। स्लॉटर हाउस बंदि हुअण जे करे जेको आहे सो मेडिकल ऑफिसर ऐं वेटनरी अमलो जेको आहे सो न हुअण जे करे जेको आहे सो घर वेठे पघारूं खणी आहिनि। ॿिए तरफ़ स्लॉटर हाउस बंदि हुअण जे करे जेके बीमार जानवर आहिनि उहे रोज़मर्रा जेको आहे सो घिटियुनि में ज़िबह कयो था वञनि, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। जॾहिं त क़ानूनी तौर ते जेको आहे सो TMA नवाबशाह या म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नवाबशाह पारां हिन स्लॉटर हाउस खे हलाइण लाइ हिन वक़्त ताईं को क़दम न खयो वियो आहे ऐं क़दम न खणण जे करे ई जेको आहे सो मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके जानवर ज़िबह कया पिया वञनि ऐं उहे बग़ैर वेटनरी ऑफिसर जे एंटी पोस्टमार्टम ऐं पोस्टमार्टम जे बग़ैर जेको आहे सो जानवर जो गोश्त जेको आहे सो उहो शहरनि खे खारायो पियो वञे। लेकिन काफ़ी सालनि जे बावजूद जेको आहे सो हिन वक़्त ताईं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन या ज़िला इंतज़ामिया इन स्लॉटर हाउस जे हलाइण लाइ को तारुख न वरितो आहे।